अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सगोरी, मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान शरीफ जी हिकड़ी आयत सगोरी मुतां जे आॾो तिलावत कई आहे। उन जी माना ऐं उन जो मतलब ऐं उन जूं ॿ टे ॻाल्हियूं मसइला अवां जे आॾो इंशा अल्लाह ताला पेश कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां त ही जेके मौलवियुनि जा जलसा थींदा आहिनि, इहा रस्म कान्हे। अदा फलाणे जलसो करायो, बड़ी रस्म थी वई। ही प्रोग्राम इन्ही जे लाइ कबा आहिनि त पाण कुझु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जूं ॻाल्हियूं सिखूं। छो त कुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे जंहिंमें अल्लाह से फरमायो आहे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। इन जो मतलब इहो आहे त अल्लाह से फरमायो आहे त हिकिड़ा माण्हू ज़मीन कंदा, हिकिड़ा वरी हारपो कंदा, हिकिड़ा वापार कंदा, हिकिड़ा माण्हू नौकरी कंदा, हिकिड़ा माण्हू मज़दूरी कंदा, हिकिड़ा पढ़ंदा, हिकिड़ा पढ़ाईंदा। सब कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे ऐं हिन जहान खे हलाइणो।
कारीगर भितियूं ठाहींदो, बंगला ठाहींदो, हारी बनी पोखींदो, दुकानदार दुकान हलाईंदो, कपड़े वारो कपिड़ो विकिणंदो, सीमेंट वारो सीमेंट विकिणंदो, सभिनी खे ही जहान हलाइणो आहे। अल्लाह सी फरमाए थो त इन्हनि सभिनी खे कारोबार वञी कयो, पर तव्हां में हिकिड़ी अहिड़ी बि जमात ॿ टे माण्हू हुजनि जेके वरी तव्हांखे दीन बि सेखारनि। सब मौलवी भी कोन थींदासूं, ठहंदो भी कोन सॼो जहान मौलवी, तू भी रहेसि मां भी रहेसि, गॾो केरु ईअं न। हाणे जे सभई मौलवी थी पवंदासूं त पोइ त हिकु कारोबार कोन हलंदो। तंहिंजे करे अल्लाह जे क़ुरान असांखे ई पाण चयो आहे त तव्हां मां कुझु माण्हू हुजनि जेके माण्हुनि खे मसइला दीन जूं ॻाल्हियूं इस्लाम जूं ॻाल्हियूं सेखारनि, ॿिया वरी कारोबार कनि। अल्हम्दुलिल्लाह तव्हां सब सुठे ख्याल वारा, सुठे अक़ीदे वारा, सुठे नज़रिए वारा, सुठा माण्हू आहियो ऐं भला आहियो। तव्हां हे दीन जो प्रोग्राम रखियो आहे। अॼुकल्ह कम जी मुंदा, हिकिड़े पासे पाठियूं थियूं वढजनि, ॿिए पासे कणक जा हर पिया हलनि, पर तव्हां इहे सभई कम छॾे आया हो त कुझु अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधायो। कारोबार बि ॾाढो मिठो आहे, पर इन जे बावजूद माण्हू कारोबार छॾे अचे थो त इहा भली ॻाल्हि। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त जेके ॿ टे ॻाल्हियूं पाण ॿुधूं सिखूं, पर पोइ उन ते अमल कयूं। ईअं न थिए जो ॿुधी हलिया वञो, अबा मुफ्ती साहब आयो अची आयो तकीर अची वाह जो की छा चई अला छा। ईअं न, कुझु ॻाल्हियूं यादि कजो ऐं वरी जेके तव्हांजे कम जूं हुजनि उन ते अमल कयो। अल्लाह रसूल छा थो चवे, नबी छा थो चवे, इस्लाम छा थो चवे, उन ते पाण अमल कंदासूं न त इंशा अल्लाह ताला पंहिंजो ही जान बि सुधरी पवंदो, आख़िरत बि सुधरी पवंदी। सभई सुभान अल्लाह ज़ोर सां चओ, अञा ॾाढे चओ। अल्लाह से फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह सी पंहिंजे महबूब नबी खे थो चवे, जंहिंजे मथां तव्हां ई असां कलमो पढ़ियो। कलमो तो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इहो महबूब असांजो तव्हांजो अॻवान, असांजो सरवाण आहे, असांजो रहबर आहे, असांजो पेशवा आहे। हिन जहान में भी असांजो सहारो आहे त क़यामत में भी सहारो। उन प्यारे हबीब के अल्लाह से फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, तू पांजे उम्मत के चई बुधाए त इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जे कदे तव्हां माण्हू चाहियो था, अव्हां जी मर्ज़ी आहे, अव्हां घुरो था त अल्लाह असां ते राज़ी थिए। मां तो चवां त केरु उहो माण्हू आहे जेको इहा ख्वाहिश न रखंदो हूंदो। हर माण्हूअ जी ख्वाहिश आहे, अमीर भी चवंदो आहे, ग़रीब भी चवंदो आहे, शाहूकार भी चवंदो आहे, नेक भी चवंदो आहे, गुनहगार भी चवंदो आहे, नंढो भी चवंदो आहे, वॾो थी भी चवंदो आहे त अल्लाह सही शल असां ते राज़ी हुजे। ईअं न था, सभु को ख़ुदा जी रज़ा खे। तुम तुहिब्बून अल्लाह, जे कॾहिं तव्हां अल्लाह साईं जी रज़ा ऐं अल्लाह साईं जी मोहब्बत घुरो था, हाणे अल्लाह त अहिड़ो आहे जेको ॾिसण में अचे ई कोन थो। अल्लाह साईं पाक आहे असांजे ॾिसण खां। 1.25 लख नबी मोकिलिया अल्लाह पाक, पर 1.25 लख नबियनि खे बि दीदार कोन कराई।
हजरत मूसा जड़ो जलील कदर नबी ओ प्यारो नबी जैते अल्लाह पाक जी जात तौरेत नाज़िल फरमायो ऐं वडो जलाली नबी हो फिरौन जेड़े ज़ालिम बादशाह जा उन मूसा अलैहिस्सलाम अल्लाह कढी छॾिया पर उहो भी मिनथू पियो करे रब अरनी अनजुर इलैक ओ मुंहिंजा मौला तू मूंसां ॻाल्हाई त थो तुंहिंजो ॻाल्हाइण त ॿुधां थो ॾाढो मज़ो थो अचे पियो प्यारो तुंहिंजो कलाम आ प्यारी तुंहिंजी गुफ़्तगू आ पर मुंहिंजा मौला तू पर्दे खे हटाए मुंहिंजा मौला पंहिंजो दीदार त मूंखे कराए त मां तोॾे वाझाया ॾिसां जंहिंजो ॻाल्हाइणु मिठो आ तव्हांजी सूरत बि मिठी आ अल्लाह सी फरमायो मूसा मां सूरत खां पाक आहे सूरत में मुंहिंजा लाही कन भी आहिनि अखियूं भी आहिनि लख भी आहे वात भी आहे मथो भी आहे इहो मुहांडो आहे रब ताला फरमाए तो लैस कमिस्लिही शैउन वहुव अस्समीउल बसीर मां अल्लाह जे मिसल का भी शय कान्हे का केड़ी शय सां तोखे मां पंहिंजो दीदार करायां तोखे ताक़त ई कान्हे का लन तरानी मूसा बस ॻाल्हि ॿुध जीअं मां चवां इहा वञी माण्हुनि खे ॿुधाए तूं मूंखे ॾिसी कोन सघंदे अल्लाह से ये चवे साथ लन लन यरानी मूसा मूंखे केर भी कोन ॾिसंदो अल्लाह से ये कोन चयो त केर भी कोन ॾिसंदो अल्लाह से फरमायो तू ॾिसी कोन सघंदे अब आ समझो था ना तू बाकी ॿिया सब सब किथे मूसा का पढ़ त मथे कोन जो असां सब पढ़ ॾिसो मतलब इहो आहे त प्यारा मूसा तूं ॾिसी कोन सघंदे पर हिकिड़ी अहिड़ी ज़ात आहे जेका मूंखे ॾिसंदी ऐं मुंहिंजा मौला हुजाए तो थी पियो मुंहिंजा मौला मेहरबानी कर मड़ी कुर्ब खड़ी कर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए फंजुर इलल जबल ही सामो जबल बीठो थी ॾिस इन ॾे मुझा बोला मां जबल ने छो ॾिसां मां त तोॾे थो ॾिसां अल्लाह सी फरमायो मां तोखे इन्ही जे करे चवां थो त जबल ते ॾिस मां पंहिंजी तजल्ली पर्दो हटाए इन नूर जी तजल्ली इन्ही जबल ते फिटी थो कयां जेकॾहिं इहो हेॾो वॾो जबल बीही वियो त पोइ तूं बि ॾिसी सघंदे पर जे जबल न बीही सघियो त मूंसां तूं बि ॾिसी कोन सघंदे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्का हजरत मूसा हिकड़े जबल ते बीठो आ साम्हूं ॿियो जबल आ अल्लाह से फरमाए तो तू हिन ते बीठो आ ओ हू परे ते को जबल आ इन ॾे निहार अल्लाह ताला जल जलालु अमन वालो न परे वारे जबल जे मथां पंहिंजी तजल्ली फिटी कई कुरान में लिखियो पिया जअलहु दक्का ओ जबल ईअं थियो जीअं तव्हांजी वारी आ भोरा भोरा थियो जरा जरा थियो जरड़ा जरड़ा बणियो सॼो सड़ी ख़त्म थियो का शइ न बची ओ हुतड़े हू जबल सड़ियो ऐं हिते मूसा खर्र मूसा साइका मूसा गश का ख़बर 40 ॾींहं बेहोश पियो घणा ॻाल्हायो नंढड़ा तव्हां बि ॻाल्हायो घणा ॾींहं 40 ॾींहं हाणे तव्हां सोचींदो 8 पहर माण्हू न खाए त मरी वञे बुख लॻेसि उञ लॻेसि 40 पहरनि खां पोइ 40 ॾींहं त वॾी ॻाल्हि आहे 40 पहरनि में बचंदो ई कोन पर उन तजल्ली जो नशो अहिड़ो हो जो मूसा खां खाइण बि विसरी वियो त पीअण बि विसरी वियो ऐं बेहोश थियो 40 ॾींहं खां पोइ जॾहिं होश में आयो फलम्मा अफाक अल्लाह
सही कुरान करीम में फरमायो आ जमल हजरत मूसा अलैहिस्सलाम हौश में आयो तो बोला अर्ज कई मुझा मौला तू पाका बराबर तू मुझे ॾिसण खां मथे आ तोखे ॾिसी को नथो सघां पियो। अल्लाह से फरमाया मूसा कहीं के ताकत नाहे तू सवा लख नबियन में रसूल आ ऐं रसूलन में भी उलुल अज़म रसूलन में आ तू भी कोन ॾिठो आ ॿियो भी कोन ॾिसंदो पर मूंखे उहो ॾिसंदो जेको रसूलन जो सरदार हूंदो। तू भी रसूल आ तू भी रसूल आ ॿिया भी रसूल सब रसूल हो पर मूंखे ॾिसंदो केर जेको रसूलन जो अदा चवंदा हलो रसूलन जो उहो ॾिसंदो। अल्लाह सही जल जलालु अमन वारो जे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सही खे ॾिसी कोन सघियो बेहोश थी किरी पियो पर हिकिड़ो फ़ाइदो मूसा खे थियो। पुछो त ॾसियांव न ॻाल्हायो अदा ॻाल्हायो पुछो मूसा खे हिकिड़ो ॾिसी कोन सघियो बेहोश थी वियो पर हिकिड़ो फ़ाइदो पियुसि ॾसियां कान यंजुर मूसा फी लैलत ज़ुलमा अल सफा इला सलासीन फरसखिन दबीबतन नमले आलमन बुजुर्गन तफसीरन हदीसन लिखियो आ त मूसा अलैहिस्सलाम ॾिसी त कोन सघियो पर जेका थोरी चमक ॾिठई जंहिंजे करे बेहोश थी वियो पर उनी चमक अखियुनि में रोशनी वधायसि एतिरी रोशनी वधी वई जो ऊंदा ही रात में 30 मैल जबल जे चोटीअ ते माकोड़ी खे घुमंदे ॾिसंदो। ठरी भी पाण के वेझी आहे 30 मैल काने सिठार जा खणी चइजनि एतिरा 30 मैल शायदि इहे 30 मैल कोन थींदा मिसाल तौर 30 मैलनि जे हिसाब सां 30 मैल ऐं राति बि ऊंदा ही ऐं वरी माकोड़ी ख़बर न आहे असांजे ॻोठ में माकोड़ियूं नंढड़ियूं आहिनि अवां जे सावड़ी में माकोड़ियूं वॾियूं आहिनि नंढियूं आहिनि नंढियूं आहिनि कील जेके चवंदो कीड़ माकोड़ी इहा नंढड़ी आ इहा ऊंदा ही रात आ जबल जी चोटी आ उन जबल जे चोटी ते माकोड़ी घुमे 30 मैलन ते मूसा ॾिसेसि वो अल्लाह जी तजल्ली जी अख में असर जो नतीजो हाणे जेको ऊंदा ही में 30 मैल ॾिसे चिट्टे ॾींहं में त 60 मैल त ॾिसंदो हाँ अध खां वधीक ॾिसो राति में ॾिसे 30 त ॾींहं जो घणा 60 पर जंहिंजी नज़र एतिरी हुजे एॾी हुनखे फ़ाइदो थी पियो चए मुंहिंजा मौला मूं बसि कई वाक़े तोखे मां ॾिसी नथो सघां पर फ़ाइदो थियो। हाणे अदा सावड़ी जा मुसलमानो मूंखे ॿुधायो त मूसा अलैहिस्सलाम तजल्ली ॾिठी हिकिड़ी घड़ी किरी पियो एतिरी रोशनी वधी वई ऐं मदीने वारो मीर तुंहिंजो मुंहिंजो नबी चओ सुभान अल्लाह आॾे चओ सुभान अल्लाह मूसा ज़े होश रफ्ते अज़ यक पर त ए सिफात तू ऐन ज़ात में निगरी वदर तबस्सुमी मूसा अलैहिस्सलाम तजल्ली ॾिसी बेहोश थी किरी पियो आहे हिकिड़ी घड़ी ऐं आमना जो लाल तुंहिंजो मुंहिंजो नबी यतीमनि जो यार असां गुनाहगारनि जो सरदार और मरिया रातनि जा रब खे चिताए पे ॾिठई रब खे कुरान तो चाहे मा ज़ागल बसरो वमा तगा जरी मुझे महबूब नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात अल्लाह पाक जो दीदार पे कयो तो मा ज़ागल बसर अख भी न छिपे वमा तगा ऐ नबी जी अख भी कान थिड़ी
मुझे रब करीम जे ज़ात जो दीदार कंदो रहियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुगो दीदार कोन पियो करे, शाइर तो चवे दर तबस्सुमी मूसा त बेहोशा, मुंहिंजा नबी तूं रब खे ॾिसी बि पियो खिली बि पियो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे ओ अल्लाह तबारक व तआला जेको बेमिसाल आहे उनखे ॾिसी बि कोन था सघूं पिया, पर चवे थो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी मुहबत खपे त अचो त तरीक़ो ॾसां। मुझे तव्हांखे रज़ामंदो खपे, मुझो राज़ को खपेव, तव्हांखे मुंहिंजी रज़ा खपे। अमी चवंदा मुल साहब अब्दुल नबी मेरी असां वटि मानी खाई वञ, मुल साहब ख़ुशि थी पवंदो। मुल साहब चांहि पी वञ, ख़ुशि थी पवंदो। मुल साहब तूं असां वटि राति महिमान थी तुंहिंजी ख़िदमत कयूं, मुल साहब ख़ुशि थी पवंदो। इहे ख़ुशि करण जा तरीक़ा आहिनि। अॼो ख़ुशि थिए, मानी खाराइजे, चांहि पीआरिजे, हुनखे राति रहाइजे, कचहरी कजे, ख़ुशि थिए। अल्लाह चए मां कीअं ख़ुशि थियां? मां त मानी बि तव्हां वटि खाइण कोन अचां, न को तव्हां खां अजरक जी ओढ़ाणी वठां, न को तव्हांजी चांहि पीआं। मां तव्हां ते ख़ुशि थियां त कीअं थियां? या अल्लाह तूं ॾस त कीअं ख़ुशि थींदे? अल्लाह ताला फरमाए थो फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। जेको मुंहिंजो मदीने वारो मीर मुहम्मद करीम आहे, अवां सभई उनजी ताबेदारी कयो, उनजे तरीक़े ते हलो, तव्हां रब तव्हां खां राज़ी थी पवंदुसि। अवां उन जा बणजी वञो, तव्हां जो बणजा। मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। मां रब करीम तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त जेको बि मुंहिंजे रसूल जो ताबेदार आहे, इहे सम्झो त उहो मुंहिंजो ताबेदार। जंहिं मुंहिंजी पैरवी कई, मुंहिंजे रसूल जी पैरवी कई त मुंहिंजी पैरवी कई। जंहिं मुंहिंजो चवण मुंहिंजे रसूल जो चवण मञो त मुंहिंजो चवण मञो। बसि इहो ई हिकिड़ो तरीक़ो अथव जो तव्हां जेकॾहिं मुंहिंजे नबी पाक जेको तव्हांखे रसूल करे मूं पंहिंजो नबी ॾिनो आहे, उन महबूब नबीअ जी पैरवी कंदव, उनजे चवण ते हलंदव, उनजे सुन्नतुनि ते हलंदव, उनजी पाक तरीक़े ते हलंदव, उनजे दीन ते हलंदव, तव्हां रब तव्हां खां राज़ी थी पवंदुसि। पीरान जो पीर, पीरान पीर दस्तगीर हजरत पीर से रोजे जड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह, ऐसे मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह, हे भिटाई साहब, हे कलंदर शहबाज, हे दाता गंज बख्श अली हजवेरी, हे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, ये कीअं रंगिया? ये नबी जी गुलामी में रंगिया। छा में रंगिया बाबा? नबी साईं जी गुलामी में रंगिया। जो नबी जी पैरवी कयूं, हुजूर जे तरीक़े ते हलिया, सोने नबी पाक अलैहिस्सलाम जो चवण कयूं, महबूब जी चयो तीअं कयूं, महबूब जे हर ॻाल्हि खे क़बूल कयूं। बस अल्लाह पाक जी ज़ात फरमा तव्हां मुंहिंजे नबी जा, मां तव्हां जा। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जी मेहरबानी त ॾिसो, रब जी मेहरबानी त ॾिसो। पंहिंजो महबूब ॾिबो त कोन्हे, पर ॾेखारबो बि कोन्हे। असांखे पैसा प्यारा अहिड़ा आहिनि, उहो हिते दिलि वारे खिसे में था रखूं।
खीसो घणो करे खबे पासे दिल इते पैसा भी दिल ते कंहिंखां पुछंदे भाइर घणा 5 पुट घणा थी 6 ज़ालू घणी थी 2 बनी घणी थी 5 एकड़ पैसा घणा थी पुट दसे दस जो भी न माण्हू घुरे वेंदो यानी हर शइ पुट बि ॾसूं था सावर बि ॾसूं था अबो अम्मा बि ॾसूं था यानी इहे पैसो अहिड़ो प्यारो आहे जो इहो ॾसे थोरे हूंदा न 500 खीसे में यार आहे माना सभिनि खां प्यारो आहे न सही त महबूब शइ निबी त कान्हे ॾेखार बि कान्हे बेटा साहब चवंदो आहे अखियुनि में थी वेहो अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकिया तोखे न ॾिसे देहो ऐं आऊं न ॾिसां को ॿियो ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजी जाइ मुंहिंजूं अखियूं हल आऊं तोखे अखियुनि में विहारियां पोइ इन में ॿ फ़ाइदा थी पवंदा हिकिड़ो फ़ाइदो इहो थी पवंदो त आउं जॾहिं अखियूं पूरी ॾुसि त ॿिया तोखे कोन ॾिसंदा ऐं ॿियो फ़ाइदो ही थी पवंदो त तोखां सवा आउं वरी ॿियो कोन ॾिसंदुसि इहो आहे महबूब जो मुक़ाम जो दिल चवंदी आहे त मूंखां सवा महबूब खे ॿियो केरु न ॾिसे आऊं ई ॾिसां ॿिए खे न ॾेखारियां अलाह क़ुर्ब कयो रब फरमायो त महबूब मुंहिंजो आहे पर ॾियां तव्हांखे अल्लाह से फरमात महबूब मदीने वारो मुंहिंजो आहे कंहिंजो महबूब आहे जो अल्लाह जो सोनो नबी कंहिंजो महबूब आहे ॾाढे ॾाढे कंहिंजो महबूब आहे सोनो नबी अल्लाह जो महबूब आहे अल्लाह सी तो फरमाए त ॿियनि वांगुरु मां लिकायासि कोन थो तव्हांखे ॾेई थो चयां ऐं महबूब बि अहिड़ो महबूब जेकॾहिं मुंहिंजे यार सां को ॿियो ॻाल्हाईंदो त मूंखे कावड़ लॻंदो यार मुंहिंजे यार सां ॻाल्हाए हिकिड़े माण्हू ते ॿ आशिक हूंदा न ॿई विढ़ंदा वो चवंदो बड़ा बंदूक हणांसि वो चवंदो आऊं छुरो हणांसि भेण मुंहिंजे यार सां थो ॻाल्हाए आम दुनिया में ॾिठो आहे यारीअ ते खून थी वेंदा मुंहिंजे यार सां पे ॻाल्हाई मुंहिंजे यार सां पे कचहरी कई मुंहिंजो यार आहे वो चयो मुंहिंजो आहे ॿ ॼणा यार ते विढ़ंदा अल्लाह जी फरमाए थो मां नबी खे अहिड़ो त महबूब बणायो आहे जेको बि उन सां यारी रखंदो उहे पाण में प्यार कंदा सिंध जो आशिक़े रसूल तब बणे थो जे मदीने जो आशिक़े रसूल तब बणे थो हिंदुस्तान जो आशिक़े रसूल तभी बणे थो जर्मनी जापान जो आशिक़े रसूल पर बणे थो मुंहिंजा दोस्त ॿियनि आशिक़नि जा आशिक़ मुंहिंजा माशूक़नि जा आशिक़ विढ़ंदा हल पर वाह महबूब तुंहिंजी ज़ात तां क़ुर्बान वञा जेको तोसां इश्क करे उहे आशिक़ वरी पाण में मुहबत कंदा तोखे सुन्नी वणंदा हन वहाबी वणंदा नी छो नबी सां इश्क नथा कनि जो नबी सां मोहब्बत नथा कनि महबूब सां मोहब्बत कनि त वणनि न पर जेके पाण में आहियो राजपर आहियो भट्टी आहियो शर आहियो लिगारी आहियो केर बि आहियो पर ज़ात तव्हां जूं मुख़्तलिफ़ पर तव्हां सभिनि जो प्यार रसूलुल्लाह सां आहे त तव्हां हिक ॿिए खे ठरी था मौलवी मोहम्मद आरिफ खे ॾिसंदा हो त ख़ुशि थींदा हो न अब ॻाल्हायो ॾिसंदा हो त ख़ुशि थींदा हो न त यार सुन्नत जमात जो आहे रोज़े धणी जो मुरीद आहे आशिक़े रसूल आहे तारके वारो मुल्लो ॾिसो त मूं त फिरी वेंदो आहे सल्लल्लाहु अलैहि सल्लम अलैका या हबीब अल्लाह असुल ॻाल्हि इहा अथव सोणे नबी पाक सां मुहब्बत कयो ऐं मुहब्बत जी निशानी कहिड़ी आहे जीअं हू चवे चओ भला
जे हू चवे कि न हिकिड़ो पीर पे 5 रुपयूं आयो मूं जहिड़ो को मुरीद बड़ो जो बेस मिला अड़े मुरीद वारो करे 5 रुपया वठो चेसी अदब में बीठो अड़े बाबा कंध ते बार अचे भली कंध भॼई पर वठंदो साईं यो मुरीद मुरीद उनखे चइबो जो सिर वढाए तो वढाए छॾे ना सही मुरीद के हुकुम थी वने तो जान कुर्बान बच्चा कुर्बान सिर कुर्बान माल कुर्बान ये सूर्य बादशाह जी जमात कयो जे रोज़े धणी जी जमात करे थी भेज पगार मुझा दोस्त वरीदो मुर्शिद जो हक आयो तो मुर्शिद जे करे इशारो करे छड़े तो मुझा दोस्त मानू मुर्शिद ता सिर कुर्बान करे छड़े ऐं मुझे महबूब करीम तो सभी मुर्शिदन जो भी मुर्शिद पोइ जेकॾहिं महबूब नबी चवे निमाज़ पढ़ो असां न पढ़ो तो पोइ इश्क कोने महबूब नबी चवे दाढ़ी रखो सुन्नत रखो कूड़ायो न ऐं असीं कूड़ाईंदा वठूं त इहो मुहब्बत न आहे महबूब नबी चवे बाबा कूड़ न ॻाल्हाए ज़िना न कर महबूब नबी चवे त व्याज न वठ गिला न कर ख़राब कम न कर महबूब नबी इहे कम असांखे ॾसे ऐं असां चऊं त आहियूं बि आशिक़े रसूल ऐं पोइ चवण बि न कयूं त पोइ यार असांजी दावा कूड़िया सच्ची दावा उन दिया जो जी महबूब चवे थी कजे सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह से फरमाए तो मुझे नबी करीम जी गुलामी में तवा के हिकिड़ो फ़ाइदो पवंदो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम जेकॾहिं तव्हां खां के गुनाह थिया हूंदा ऐं गुनाह थियनि इंसान खां गुनाह असां न कंदासीं गुनाह त भला मलाइका गलती थी वेंदी आहे ख़ता थी वेंदी आहे गुनाह थी वेंदो गुनाह करण यो इंसान जी फितरत आहे पर इंसान गुनाह करण खां पोइ वरी छा करे फौरन पशेमान थे ऐं चवे मुंहिंजा मौला मां वाइदो कयो ॿीहर हे कम न कंदुसि रब तो चए तो मूंसां वाइदो कयो आहे न कंदुसि त मां बि तोखे माफ़ कंदुसि अल्लाह से फरमाए तो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम जेकॾहिं तव्हां मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जी गुलामी कंदव मुझे नबी जी पैरवी कंदव मुझे नबी जी सुन्नत ते हलंदव मुझे नबी पाक जे चवण ते नमाज़ पढ़ंदव मुझे नबी पाक जे चवण ते मस्जिद में वेंदव मुझे नबी करीम जे चवण ते क़ुरान पढ़ंदव मुझे नबी करीम जे चवण ते बच्चन खे क़ुरान पढ़ाईंदव मुझे नबी करीम जे चवण ते सुन्नतुनि ते अमल कंदव मुझे तरीक़े ते अमल कंदव त यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा सब गुनाह बख़्शे छॾींदो तो अल्लाह सां सौदो त करे ॾिस अल्लाह सां सौदो त करे ॾिस रब तो अचो त सही आओ त मूं वटि मूंसां रुगो लमत लाइ मूं जहिड़ो रब महिरबान तोखे पियो मिलंदो ई अल्लाह सी जल जलालु अमन वालो पंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम खे असांजे लाइ वसीलो बणाए मोकिलियो आहे छा मोकिलियो आहे असां खां गुनाह थियनि था ऐं थियंदा रब करीम फरमाए तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा अवां खां कॾहिं निमाज़ूं कज़ा थी ॾियूं अवां खां कॾहिं हज कज़ा थींदो अवां खां कॾहिं ज़कात रहिजी वेंदी अवां खां कॾहिं रमज़ान जा रोज़ा रहिजी वेंदा कॾहिं नफ़्सानी ख़्वाहिश में अची तव्हां गुनाह जा कम कंदो अल्लाह ताला फरमाए थो ये भली तव्हां खां थियनि पर हाणे मां ॿुधायां थो त जाऊक इहे गुनाह कया थी त हाणे अचो मुंहिंजे नबीअ जे दर ते मुझे नबी जे दर ते फस्तगफरुल्लाह ऐं मुझे नबी जे दर ते अची
अल्लाह का माफी घुर रुगो अल्लाह खां न वस्तगफर लहुमुर रसूल ऐं सोहणो रसूल बि वरी तुंहिंजी सिफारिश करे अल्लाह जे ज़ात खां बि माफ़ी घुर ऐं नबी करीम जी ज़ात बि तुंहिंजे लाइ सिफारिश करे माना नबी जो वसीलो नबी जो अल्लाह सी कुरान में फरमाए थो वो नतीजो छा निकरंदो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा जॾहिं तूं अल्लाह खां माफ़ी घुरंदे ऐं नबी जो वसीलो वठंदे त पोइ मां अल्लाह तोसां वाइदो क़ुरान में लिखी थो ॾियां जीअं माण्हू दस्तावेज़ लिखी ॾींदा आहिनि रब थो चए मां क़ुरान ते लिखी थो ॾियां त बख़्शे छॾींदुसि लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा तूं पंहिंजे रब खे ॾिसंदे त रब तुंहिंजी तौबा बि क़बूल कंदो रब तो ते रहम बि हिकिड़ो आलिम आहे उन आलिम पंहिंजे क़ुरान जे तफ़सीर में लिखियो आहे त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन दुनिया मां बुरके मिटाइण खां 600 साल पोइ घणा 100 साल महबूब जी दुनिया मां बुरको मटाए विया तो उन्हीं बुरके मटाइण खां पोइ 100 साल 200 साल 300 400 500 600 साल गुज़री विया ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त भली 700 साल 1000 साल 1400 साल खणी करोड़ साल गुज़रण पर असांजो नबी ज़िंदा नबी अॼु बि असांजो नबी ए मुल्ला था चवनि त मरी वियो हज़रत गिरोड़ी साहब चयो आशिक मरंदा की न की गिरोड़ी साहब आशिक मरंदा की न की मरंदा मरदूदा मरदूद मरंदा आशिक मरंदा ही पीर साईं कोटधणी जे ज़माने में हिकिड़ो फ़क़ीर हो हिकिड़े ॻोठ में रहंदो हो जमायत जो माण्हू हो तारक फ़क़ीर हो सॼो ॾींहुं सलात पढ़ंदो हो सॼो ॾींहुं नफ़िल पढ़ंदो हो सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ंदो हो दलाल ख़ैरात पढ़ंदो हो दुआ गंजल अर्श पढ़ंदो हो मुंहिंजो उस्ताद मौली मोहम्मद सालो कंजो ॾिठल हूंदो पढ़नि पकनि जो उहो ॻाल्हि कंदो हो जॾहिं उहो फ़क़ीर मरे पियो त हुन जा माइट जेके हा से पीर साईं जा मुरीद कोन हुआ पाण मुरीद हो माइट हुन जा उन माइटनि खे चई बाबा ऐं मरी वञा अव्हां जे ॻोठ में जेको न फलाणो मुल्ला रहंदो आहे इहो मूंखे तड़ बि न ॾे इहो मुंहिंजे वेझो बि न अचे मुंहिंजो जनाज़ो बि न पढ़े अमी मुंहिंजा माइट आहियो अमी ओ फलाणे ॻोठ में को फलाणो जमायती मौली साहब आहे उन खे वठी अचो त मूंखे तड़ बि ॾे जनाज़ो बि पढ़े फ़क़ीर जो 100 वरियो पूरो थियो फ़क़ीर गुज़ारे वियो हाणे थे मुआ बस जेरनि माइट मुरीद त कोन हा न फ़क़ीर जी फशरियूं हाणे फलाणे खे वठण वञे पंहिंजे ॻोठ वारे मुला खे वठी आया अदा असांजो माइट गुज़ारियो फ़क़ीर माण्हू आहे ॿिन्हिनि खे तड़ तॾे अदा राति जो सोमाणी ते गुज़ारी फ़क़ीर काठ थियो पियो हुजे पेर बि ॿधा पिया हाणे ॼाड़ी बि ॿधी पई आहे हाणे कफन बि वठी आया मुले ते दिला बिला रखी हुन फ़क़ीर खे रखी तख़्ते ते खमीस जो खोलियई अल्लाह अकबर कबीरा फ़क़ीर उथी वेही हुनखे कन खां वठी चपाट हई चई मुला मूंखे हथ न ला असां अॼु कोन था मरूं सुभाणे मरंदासीं या रसूल हक भेद के मुला सां अॼु कोन था मरूं असां सुभाणे मरंदासीं पाण माण्हू मोकिले हुनखे घुराई राति फ़क़ीर जहिड़ो ॿी राति गुज़ारी हुन फ़क़ीर खे तोड़ जी दफ़न करे रवाना हे त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फ़क़ीर आहे कोट धणी जो मुरीद आहे नबी जो शान खे ऐं ए मुला चवनि था नबी मरी वियो आहे चओ असांजो नबी ज़िंदा चओ असांजो नबी ज़िंदा मुंहिंजा भाउ नबी मरी कोन वियो आहे जे नबी मरी वियो आहे त पोइ कलमो छो थो भरी
कलमे में छा चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह खां सवा ॿियो केर बि इबादत जो लाइक़ कोन्हे मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे आहे या हुयो छा था चओ ॾाढे चओ आहे त उनखे चइबो आहे जेको मौजूदु हूंदो आहे त नबी असांजो त आहे न पर हिकिड़ी ज़ाहिरी तरह अलाह जो अमुर मञूं 600 साल गुज़री आहे ॻाल्हि ते मोटी अचूं सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह वारन खे ताक़त अथव बस क्या अलाए हाणे पोइते था निहारियो मुंहिंजी नज़र सभिनी में आहे पोइते निहारींदो तव्हां पोइ वञो हा अलाए कीअं अब्दुल्ला फ़कीर वठी आयो आहे आहियां तव्हांजे ॻोठ जो पर मसरूफ़ आहियां तमामु घणो सम्झो था न पोइ इन करे नाराज़ न थियो ॿ टे ॻाल्हियूं ॿुधी वठो बसि पोइ वरी तव्हां बि घर तव्हां बि घर किथे क़िस्मत रोज़ पियो अचां तोखे ॾंद हा तॾहिं तोखे ॾिठो हाणे भॼी आ थी मुंहिंजी बि कारी ॾाढ़ी तुंहिंजियूं बि कारियूं मुछूं पाण सदाई कंदा आहियूं किथे क़िस्मत रोज़ पिया मिलूं मोली शाह नवाज़ 6 महीना बि कोन थिया आया विसारे था छॾियो त पाण सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुजुर्ग हिकिड़ो पंजाब जो ख्वाजा नूर मोहम्मद महारवी छा हुस नालो महारवी आलू बहार शरीफ दरगाह उतो जो बुजुर्ग हो नूर मोहम्मद नालो ख्वाजा सुलेमान तौसवी जड़ो वडो वली उन जो मुरीद कोट मिठण ता बुधो हुंदुस कोट मिठण जे भर में हिकिड़ो मुरीद रहंदुस मुरीद जी दावत ते आयो ख्वाजा नूर मोहम्मद मुर्शिद खे मानी पानी मुरीद खाराई कचहरी करे जमल सुबह जो बुजुर्ग घोड़े ते चढ़ी वञे पियो त उन्हीअ घोड़े जी वाग मुरीद झले चयो क़िबला मेरे नाल हिकिड़ा वाइदा ॻाल्हाईंदा सिराई आखे कहिड़ा जनाज़ा मेदा तूं पढ़ी कहीं चयो मुरीद कहीं चयो मेरा जनाजा तू पढ़ी बुजुर्ग ख्याल में हो हाँ मेरा वायदा है तेरा मैं पढ़ सकता कुदरत मुझे खुदा जी बुजुर्ग पाण गुजारे जागो था याद कजो गालियों याद कजो मुरीद की खबर पई तो मुर्शिद गुजारे पाण वेचारो जनाजे में शरीक थियो ज़ियारत की साईं के दफन कियो साल डेढ़ खां पोइ वेचारो रोंदो रहियो अल्लाह मुर्शिद सां वाइदो हो तो जो मां जनाज़ो पढ़ंदुसि यार मां साईं अॻे गुज़ारे अल्लाह जो ॾाढो हुनखे ॾुख हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हो जमल 12 महीने हुन मुरीद गुज़ारियो हुन जे लाश खे खणी ॿाहिरि जनाज़े जी नमाज़ लाइ आया परे खां ॾिठो त घोड़नि ते बजणा सवार थिया अचनि पिया सभु कंहिं चयो तरसो तरसो इहे बि जनाज़े में ईंदा जमल बुज़ुर्ग वेझो आयो तमल सभिनी चयो त ख्वाजा नूर मोहम्मद महारवी पाण पर माण्हुनि जे दिमाग़ में कुदरती ॻाल्हि इहा आई कान का त गुज़ारे वियो सब समझता तो जेरो आ मुझा दोस्तों बुजुर्ग फरमायो बाबा तवा सिफों बधो सिफों बधाऊं बुजुर्ग तकबीर हणी अल्लाह अकबर करे नमाज पढ़ाई सलाम पढ़ी दुआ भुरी जमा खणो जनाजो जमल जनाजे के कुलो ॾिनऊं तो बुजुर्ग जो निशान कोन हुजे
मुझे के समझदार मानू हा उन सबन जो त जेको अल्लाह जे वली वायदो कयो हो त तुझो जनाज़ो पढ़ंदा से सो वायदो सचो कयाई ए त नबी जा गुलाम हम चो नबी जा नबी करीम जा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी वडो आलिम हो वडो परहेज़गार आलिम हो मुझा दोस्तों अजीजो गुजारे वियो उन बुजुर्ग के दफन कयाऊं दफन करण का पो 6 महीना गुजरी विया एकड़े मानू के खबर ही कान हुजे उन दिल में सोचो तो मखदूम साहब का फतवा लिखराए अचा मुझा दोस्तों नी जे भर में मदरसे जे भर मां अची लंघियो एकड़ो नो मानू एकड़ो मिलिस नूरानी चेहर वारो बा केरा से फलाणो आया काडे थो वने मखदूम साहब का फतवा लिखण आयो है केड़ो सवाल आ के ही आ के ओटे त लिखी जाए फतवा लिखी सही करे जे हलियो वने ओ फतवा लिखी खणी वियो मानू जो एक बुधाई मां मखदूम साहब का फतवा लिखाए आयो है अरे बेवकूफ उनके तो 6 महीना थिया गुजारे विया हज़ारे मौलविन माण्हुनि साईं जा दस्तख़त ऐं थप्पो ऐं मोहर ऐं अखर सुञाता त मखदूम साहब जा पंहिंजा अखर हज़ारे मिसाल हज़ारे हिकिड़ो छो हज़ारे मिसाल नबी जा गुलाम मरण खां पोइ बि जेरा ॾाढे चओ त मां ठरां नबी जा गुलाम चओ जेरा मरी नवी दाहन आशिक जेरा हूंदा हन आशिकन जो अल्लाह तबारक व तआला मुल्क बियो ठाहियो आहे ये जेके मुल्ला चवन था त नबी मरी वियो आहे ये कूड़ था हणन पिया मुझे नबी के अल्लाह से जिंदा रखियो आहे पर हिन ज़ाहिरी दुनिया मां बुरको मटायूं 600 साल खां पोइ हिकिड़ो शख्स आयो या रसूल अल्लाह कुरान में हिकड़ी आयत वलो अन्नहुम इज़्ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुम रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा उन आयत में अल्लाह से चयो आ त जेकॾहिं तव्हां खां ग़लती थी वञे त मुंहिंजे नबी वटि अचो ऐं अची नबी पाक जो वसीलो वठी माफ़ी घुरो या रसूल अल्लाह मूंखे अॼु खां 600 साल अॻु में ही आयत लथी तरी त मां ॼाओ ई कोन हुउसि हाणे अव्हां जहान छॾे विया हो 600 साल गुज़रिया आहिनि क़ुरान बि मौजूद आहे मुंहिंजे लाइ तूं बि मौजूद आहे जो 600 साल खां पोइ मां तो वटि आयो आहियां ऐं अल्लाह जा नबी मूंखे माफ़ी वठी ॾे ऐं अल्लाह जा नबी मूंखे ओते जेको मुजावर वेठो हो न उतबी उन जो नालो हो ओ चे मां हैरान थियुसि त इएं पियो ॻाल्हाए जीअं को कंहिंसां रूबरू साईं मूंखे माफ़ी वठी ॾे साईं मां आयो आहियां साईं मां उन टाइम ते हुयुसि कोन साईं तोखे 600 साल थी विया आहिनि पर क़ुरान मौजूद आहे तूं बि मौजूद आहे मूंखे ईमान आहे तूं मुंहिंजा महबूब जहिड़ो आहे मूंखे माफ़ी वठी ॾे इं तो रोई रोई अर्ज़ा पियो करे रोई 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 दुआऊं घुरी 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 आखिर बेचारो ॻोढ़ा उभतो निकितो ॿाहिरि वञी दरवाज़े ते जुती पातई उतबी थो चवे मुजावर थो चवे मूंखे इहा थोरी भित खे टेकम त निंड खणी निंड जो खणी वई त अञा ॾिसां त सुहिणो नबी साईं बीठो मूंखे फरमाइनि पिया या उतबी अलहिकिल अराबी फबश्शिरहु क़द गफ़रल्लाहु लक ऐं उतबी तकड़ो तकड़ो वञो इहो वीचारो रोंदो ॿाहिरि वञे थो इन्ही खे वञी मुंहिंजे तरफ़ खां मुबारक ॾे त मां मुहम्मद तोखे अल्लाह खां माफ़ी वठी ॾेई छॾी आहे रब करीम तोखे माफ़ करे छॾियो आहे जेको मुंहिंजे दर ते ईंदो आहे सो ख़ाली कोन ईंदो असांजे दर तां केर बि ख़ाली कोन वेंदो आहे जेकॾहिं तूं मुंहिंजे दर ते आयो आहे ऐं मुंहिंजे वसीले सां
तो दुआ घुनी आहे त अल्लाह सही जो वाइदो भी सचो आहे वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक रब चए थो जेकॾहिं ज़ुल्म कयो अथनि गुनाह कया अथनि त तो वटि अचनि ऐं अल्लाह खां माफ़ी घुरनि तूं उन्हनि जी सिफारिश कर त मां माफ़ कंदोसां अल्लाह जो वाइदो सचो आहे त मां मोहम्मद जी शफ़ाअत बि सची आहे पाण खे माफ़ी केरु वठी ॾींदो चो सोनो नबी केरु वठी ॾींदो ओड़ी जो दर छो छॾियो रब्बोरी झाएणो सोलो रब्बोरी झाएणो चो चो रब्बोरी झाएणो अदा रब्बोरी झाएणो सोलो पाद गिची अमे पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा हाणे चओ चओ त मज़ो थी पवे रब्बोरी झाएणो सवलो आहे रब्बोरी झाएणो सवलो आहे पाद गिचीअ में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा इन पंहिंजे मुल्क जो भी रवाज आहे त कंहिं बिरादर में को रोसामो हूंदो आहे का किथे ॾुख वसूर हूंदो आहे किथे का कावड़ कसूमत हूंदी आहे त चार न्याणियूं वठबियूं आहिनि भलो सुहारो खणबो आहे को सैयद को पीर फ़कीर वठबो आहे अदा हल बेली फराणे खे हली परचायूं उहा मेड़ ईंदी आहे त मुड़ुस हूंदो त मेड़ न मोटाईंदो मूं छा चयो भाड़े जी ॻाल्हि मां बि कोन थो कयां अदा छा थो चवां केरु न मोटाईंदो मुड़ुस हूंदो त अदा हली आया पाए पाद गिचीअ में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजन पुतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा ईअं आहे या न आहे मेड़ केरु बि न मोटाईंदो आहे मुड़ुस माण्हू न मोटाईंदो आहे जेकॾहिं असां सां मेड़ में मोहम्मद करीम गॾु हुजे चओ सुभान अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात हा मेड़ मोटाईंदो ई कोन्हे को असां तरी चवंदा आहियूं ऐं मुंहिंजा अल्लाह सदके रसूलुल्लाह जे असांखे माफ़ फरमाए काजे सदके अड़ जो काजे सदके रसूलुल्लाह जे सदके मुंहिंजा मौला असांजो दुआऊं सदके रसूलुल्लाह जे क़बूल फरमाए आदम नबीना अलैहिस्सलाम जन्नत मां निकिरे थो रब डमरजी पवे थो दाणो खाए थो रब हुनखे कपड़ा भी लाहे थो जन्नत जो लिबास भी खसे थो अरशन तां लाहे ज़मीन ते मोकिले थो 350 साल आदम दुआ घुरे पियो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन रब चवंदो आहे मां साह जे रग खां भी वेझो आहियां ॿुधे भी पियो आदम जी दुआ पर क़बूल न पियो करे 350 सालनि खां पोइ आदम अलैहिस्सलाम खे ख़्यालु थियो त भला ॿियो को तरीक़ो कोन्हे कावड़ियो पियो आहे परचे नथो हाणे खणी नबी करीम जो वसीलो विझांसि अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़ मुहम्मद अन तग़फिर ली ऐ मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरगाह में मुहम्मद जो वसीलो वठी आयो आहियां भला अॼु त माफ़ कर अल्लाह सी जिब्रील खे मोकिलियो जिब्रील जी मुंहिंजा मौला भॼ तकड़ो भॼ हवा ऐं आदम धार आहिनि सवे महिलनि ते ॿिन्ही खे वञी मिला ऐं मिलाए वञी चवे त मुबारक अथव रब बख़्शे छॾियो पर आदम खां इहो पुछी आहे त कैफ़ अरिफ़्त मुहम्मदन मुंहिंजे महबूब खे कीअं सुञाती उहो न त आयो ई कोन्हे
केर तो पुछे चओ अल्लाह साईं हेॾे निहारियो। केर तो पुछे बाबा त आदम जो तो नालो वरतो आहे वो त अञा आयो ई कोन्हे तो सुञातो कीअं? भला मांखे ॿुधायो ख़ुदा खे ख़बर कान्हे। हाँ ज़ाहिर कीअं थिए? अल्लाह से फरमाए तो मुख्य खबर आ त आदम कीअं सुञातो आहे। आदम खे बि ख़बर आ त मूं कीअं सुञातो आहे, पर जे मुंहिंजी ॻाल्हि मूं ताईं आदम जी आदम ताईं त सावड़ी ॻाल्हि खे केरु ॿुधाई? रब तो चवे त मां आदम खां पुछां, आदम ॿुधाए त हदीस ठहे त आलिम ॿुधाइनि सावड़ी वारनि खे ख़बर पवे। आदम कीअं सुञाती? लम्मा नफ़ख़्त फ़ी रूही फ़रफ़अतु रासी फ़रअयतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श। ओ मुंहिंजा मौला जॾहिं तो मुंहिंजो ही मिटीअ मां पोतो ठाहियो, मिट्टी मलाइकनि ॻोहे ॻोहे उन में मुंहिंजी पोते खे बणाई, वरी पोते में रूह विधी। रूह जो ॿुधी त अखियुनि में नूर अची वियो। नूर जो आयो त अखियूं खणी पटियां, अखियूं जो खणी पटियां त मुंहिंजी नज़र वञी अर्श ते पई। अर्श ते जो नज़र पई त अञा जो निहारियां त अर्श ते लिखियो पियो आहे ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढे ॾाढे गॾिजी चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़ोर सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा मौला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरी मु अर्श ते लिखल ॾिठो त मूंखे पक थी वई त जंहिं महबूब नबी जो नालो तो अर्श ते पंहिंजे नाले सां गॾु लिखियो आहे उहो तोखे सभिनि खां वधीक प्यारो। पोइ जॾहिं मूंखे पक थी त सभिनि खां प्यारो आहे त दिलि चयो त जो वसीलो बि प्यारे जो वठी वञां। नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे विसालत नारे विलायत। साईं मौलाना गुलाम शबीर साहब दरगाह शरीफ तो आया आहिनि, दरगाह शरीफ ते पढ़ाईंदा आहिनि, असांजा महिरबान आहिनि, वॾी महिरबानी कई अथनि। विरियां संदे पार जी मिड़वी मिठाई सल्लल्लाहु अलैका या ॾाढे ॾाढे रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो जी ज़ात मां बरकात फरमायो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे प्यारे नबी करीम जी पैरवी कंदो त मां रब करीम तव्हां सां मोहब्बत कंदुसि। कहिड़ो बेहतरीन नुस्खो आहे, कहिड़ी बेहतरीन ॻाल्हि आहे, खपो ई कोन्हे। बस नबी महबूब तो असांजो अॻे ई आहे, पर उनजी रुॻी पैरवी करणी। छा करणी आहे? ॻाल्हायो था, पैरवी कयो, ज़रूर कयो। रोज़े धणी जा मुरीद आहियो, दरगाह सां वाबस्ता आहियो। भला जे रोज़े धणी जा के मुरीद न हूंदा त भला कंहिं न कंहिं पीर सां त हूंदो। मूंखे पक्का त बे पीरो केर बि कोन हिते ईंदो। अब हाओ न सही तो ते पंहिंजी जमात जेका आहे सा पीरनि फ़क़ीरनि खे मञण वारी जमात आहे। पाण में को बि बेपीरो ख़ुदा करे बेपीरी लुंडी आहे जंहिंखे मोटड़े सां मारबो आहे। जिथे गज हण लुंडी खे मोटड़ो बेपीरी आहे। ॿिया नाग बि दस्तगीर जे नाले ते मुंहिंजा चुप खणी कंदा। सभई जो सल्लल्लाहु अलैका या
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अगारो ताके मूसा अलैहिस्सलाम जी गाल बुधायन न उन्हीं जे ज़माने में को शख्स हो मस्खरी कदो छा कंदो कीअं मस्खरी कंदो पटको बधंदो वरी दाढ़ी ठाहींदो हथरादू दाढ़ी ठाहींदो वरी जुब्बो पाईंदो जुब्बो पायो लठ खणंदो लठ खणी फिरौन जे कचहरी में चवंदो त मूसा हीअं आवाज़ वठी माण्हू खिलंदा फिरौन भी खिले ऐं ॿिया माण्हू बि जेके फिरौन जा मुरीद उहे बि टोकू कंदो हो हज़रत मूसा जागो था ठठो वठी खिलल माण्हू वठी टहक मश्किरूं सही मूसा चवंदो आहे पोइ हीअं चवंदो आहे पोइ हीअं चवंदो आहे पोइ लठ बि खणे मूसा वांगुरु दाढ़ी बि ठाहे मूसा वांगुरु जुबो बि पाए मूसा वांगुरु अल्लाह जे नबीअ जी ठठोल करे नमूना ठाहे ऐं माण्हुनि खे खिलाए नेठ अल्लाह साईं ॾमरियो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो मूसा अलैहिस्सलाम तू पंहिंजी कौम खे गॾु कर ऐं रातो रात इन शहर मां निकिर जाथा मुंहिंजो शहर निकिरी वेंदो आहे उते मां अज़ाब जाथा मुंहिंजो दोस्त निकिरी वेंदो आहे उन शहर ते मां अज़ाब आणींदो आहियां ऐं जेसीं ताईं यार हूंदो आहे तेसीं ताईं अज़ाब कोन आणींदो हाणे तू निकिर न ॻोठ मां तू बि निकिर ऐं पंहिंजा मुरीद जमायती बि तू वठ निकिर त मां हिन खे ठाहियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात रातो रात तफ़सीर लिखिया 20,000 माण्हू घणा 20,000 माण्हू मूसा अलैहिस्सलाम पंहिंजा रातो रात बनी इसराइल जा वठी निकितो ऐं दरियाह जे किनारे ते पहुतो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह से के अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हाणे दरियाह खे टपऊं 20,000 माण्हू ॿेड़ी हिकिड़ी या ॿ या 5 हिकिड़ो करे असां तारींदासीं सुबुह थी वेंदो रातो रात जो निकिरी बि नथा सघूं हे 20,000 माण्हू कीअं टिपायां फिरौन खे ख़बर पई त मूसा भॻो थो वञे त पुठियां लश्कर वठी असांखे हिते माराए छॾींदो अल्लाह साईं फरमाए थो प्यारा मुंहिंजा मूसा यारनि सां निभाइबी आहे यारनि सां हाणे इहा लठ जेका थी इहा खण इहा दरियाह ते हण पाणीअ में हण अल्लाह जे नबी सगोरे उहा लठ पाणीअ ते हई आहे कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी उन 20,000 में 12 ज़ातूं 12 कबीला 12 पाड़ा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जो लठ हई त उन पाणीअ मां 12 सुरभू ठही हेॾे पाणी बीठो आहे हेॾे पाणी बीठो आहे विचां रस्तो ठहियो अहिड़ा 12 रस्ता ठही पिया अल्लाह ताला फरमायो हाणे हर हिकु पाड़े वारे खे चओ राजपुरनि खे चओ त हितां लंघो भटनि खे चओ त हितां लंघो फलाणनि खे मिसाल थो ॾियां ते 12 पूरी पाड़ा हाणे हर हिकु पंहिंजे रस्ते मां निकिरे हुन पासे वञो सभु टपी विया अल्लाह जे नबी जे हुकुम में पाणी बीठो पानी कॾहिं धार थियो तव्हां छा चवंदो लठ हणण सां पाणी धार न थींदो चवंदा हो न सही पर अल्लाह जे नबी लठ सां पाणी धार करे ॾेखारियो जो सभु हुन पासे थिया अल्लाह सी खींची मुंहिंजा बोला हाणे सां टपी आहे अल्लाह जो बि पुठियां फिरौन रोड़ंदो वियो ख़बर पइसि ॾिठई त बणा मूसा त टपियो परी भर अचो पाण बि टपऊं पाणी में रस्तो ठहियो पियो आहे अल्लाह सी जो इहो त ॾींहुं तुंहिंजे लाइ ॿोलियूं फिरौन पंहिंजो लश्कर वठी उन नदी नील में लंघियो अल्लाह सी जी ज़ात बाबरकात पानी खे हुक्म फरमायो त हाणे पानी जो वुढ़ो सब बुढ़ी गरक थी तबाह थिया हजरत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह पाक कुछ अरसे का पो फरमायो इन किबतन इन फिरौन जो शहर मु तबाह कयो ऐ मुझा प्यारा मूसा हाने तू मोटी आ पंहिंजा घर वसायो फिरौन वारो शहर तुंहिंजे हवाले
उन्हनि जा बंगला, उन्हनि जा महल, उन्हनि जूं माड़ियूं, उन्हनि जा घर, उन्हनि जो सामान तुंहिंजे लाइ हिलाल आहे। इहे सभु तुंहिंजे हवाले। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे वठी मोटी आयो। सॼो शहर बर्बाद लॻो पियो हो। सभु माण्हू ॿुॾी ख़तम थी विया, ग़रक़ थी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आराम सां वेठो, दुश्मन मरी वियो। हिकिड़े ॾियारे ॾिसे थो मस्कुरो घुमंदो पियो अचे। जागो था कौन था जागो? वो मस्कुरो मूसा अलैहिस्सलाम चयो मोला हरामी तो हुयो ही हो। यो घणो त मूंखे तंगी हो कंदो हो। 24 कलाक मुंहिंजो ठठोलू कंदो हो। इहो कीअं बचो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो तो प्यारा मूसा तू मुझो यार, सुभान अल्लाह, तू मुझो हे तुझी आहल कंदो हो, तुम्हारी शक्ल ठाहींदो हो। ओ जेको तुझी शक्ल ऐं सूरत ठाहे मां उनखे कीअं अज़ाब कयां। तुझे आहल जे करे, तुझे शक्ल जे करे, तुझे सूरत जे करे बचो पियो आहे। ॿिया त मां सभई तबाह कया, पर जेको यार जी सूरत ठाहींदो आहे उनखे तबाह कोन कंदो आहियां। पाण बि जेकर नबी जी सूरत ठाहींदासीं चओ सुभान अल्लाह। बाबा हे सूरत कंहिंजी आहे चओ सोणे मूंखे ठहे थी अलाए ॿियो सलाह कहिड़ी सलाह था ॾियो? ये न ठहे त वियासीं कल्टी, तव्हीं छो था कल्टी ॾियो? छो था महबूब जे सुन्नत खां पुठी राखो? नथा ठहो, ठहंदो तॾहिं जॾहिं तव्हांजी सूरत मुहम्मदी हूंदी। सभई जो सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे रब जो वाइदो आहे त मुंहिंजे नबी पाक जी तव्हां सूरत बणायो ऐं इश्क उधारियो। सूरत त वहाबी बि ठाहिनि था पर इश्क खां ख़ाली आहिनि। तोखे इश्क बि आहे, रुगो सूरत ठाहे। अल्लाह सी जी ज़ात फरमाईंदो आहे फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मुझे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जी ताबेदारी कयो। मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत ते हलो। मुझे सोने नबी पाक जे पाक तरीक़े ते हलो। इहो मुझो सोनो नबी अहिड़ो प्यारो आहे जो इन जी आहल करण वारे खे मां पंहिंजो यार बणाईंदो आहियां। सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। ही महीनो कहिड़ो आला मूंखे ख़बर आहे। ज़ुल्हज कहिड़ो बाबा? हाणे कुर्बानी बैठे पई। इहा बि तव्हांजे मथां ज़रूरी आहे, वाजिब। इब्राहिम अलैहिस्सलाम जो असां ते थोरो आहे पर वॾो थोरो रब जो आहे। इब्राहिम त इस्माइल खे लेटायो ये उहो कुसी पे त पाण पुट किथे को होगा पर अल्लाह से वरी इस्माइल जी जगह ते घेटो मोकिलियो, उहो ज़िबह थो। अल्लाह से फरमादो फदईनाहु बिज़िबहिन अज़ीम। असां इन्ही जे एवज़ में असां इनखे फिदिये में वॾी कुर्बानी ॾिनीसीं। उन जगह ते अल्लाह से जानवर हुनखे ॾिनो ऐं असांजे मथां सहाबन नबी से खां पुछो या रसूल अल्लाह कुर्बानी में छा रखियो आहे, छा आहे? नबी पाक फरमाइनि था अव्हां जे बख़्शिश जो सामान आहे पर मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत आहे। मुझे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत ऐं अव्हां जे बख़्शिश जो में सामान आहे। जमल माण्हू बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुर्बानी जे जानवर खे ज़िबह कंदो आहे। नबी करीम फरमाइनि था पिया उन जानवर जे गले जी रग ज़मीन ते पोकिरंदी आहे। अल्लाह सही कुर्बानी करण वारे जा गुनाह अॻे ई बख़्शे छॾींदो आहे।
सम्मिनू दुहायाकुम फइन्नहा अला सिराते मतायाकुम। मदीने वारे मीर फरमायो अवा पांजा जानवर कुर्बानी जा संघा मोटा ताज़ा कयो उहे कुर्बान कंदा कयो छाजे करे जो पुल सरात जे मथा ये तवाजा हवाई जहाज थी सवारियूं बणबा फइन्नहा अला सिरात मतायाकुम। ये तवा जो सवारी हुंदियूं इन सवारीअ ते चढ़ी तवा का पार वींदो 3000 साल जो पंधा बा घणा 1000 साल ये चाड़ी 1000 साल हुन जी पुठी वरी 1000 साल हुन जी लाही वार खां सनी तलवार खां तिखी। मौलवी हिकिड़े पे चयो मूं जोड़ो वेठो जे आखे मौलवी इएं खणी आख त दग हे ई कोन। तलवार कनू होवे तिखी बलवाल कनू होवे सन्ही होवे भी वरी ऊंदा ही रात पीछे आख त दग हे ई कोन दग आहे दग। ऐं तोखे इहा बि मज़ेदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेके तव्हां जहिड़ा आशिक़ रसूल न चओ सुभान अल्लाह। आशिक़ रसूल पक्का थियो लुंडा न थियो लुंडा न सॼा सॼा हाँ जेड़ी न दिल में मोहब्बत त बस शक्लूं भी अड़ियूं ठाहियो सूरतूं भी अड़ियूं ठाहियो पो थियो पक्का। को जेके आशिक़ रसूल पुल सरात तां ईंदा लंघंदा 3000 साल जो पंधु हूंदो हेठा दोज़ख दाह कंदो जुज़ या मोमिन इन नूरक युत्फी नारी। ओ आशिक़ रसूल तो पेरो रखियो आ तो में मुहम्मदी नूर जी झलक आ ओहा तुंहिंजे नूर वारी झलक मुंहिंजे दोज़ख जी बाहि खे विसाए तकड़ो तकड़ो लगे वल। हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मुझे मोहब्बत वारा इश्क वारा आशिक़ रसूल जेके हुंदा उहे 3000 साल जे पंध पुल सरात तां इएं लंघंदा जीअं आसमान में विॼ खिड़ंदी आहे। ये रुगो चमको थी वींदो उन्हीं चमके वांगुर आशिक़ सिधो जन्नत में पहुंचे। पर आशिक़ पक्को जो आशिक़ ॾाढे जो आशिक़ अधूरो न कच्चो न मुंहिंजा दोस्त पक्को आशिक़ जेको मुकम्मिल आशिक़ हूंदो न उहो वींदो। हाणे मुंहिंजा आदड़ा इहा तव्हांजे लाइ जानवर बि तव्हांजे लाइ क़यामत जे ॾहाड़े फ़ाइदे वारो आहे। महबूब करीम फरमाइनि था जेतिरा जानवर जे पुठीअ ते वार हूंदा ओतिरा दर्जा जंहिं ॾींहं खां तो जानवर घर में बीहारियो आहे कुर्बानी कंदुसि उनजो गाह बि क़यामत में तोड़बो उनखे पाणी पीआरे तो उहो बि क़यामत में तोड़बो। इहा त सवली ॻाल्हि आहे पर महबूब तां कुर्बान वञा उहो जानवर छेड़ा लाहे फोंभड़ियूं लाहे अल्लाह साईं फरमाए थो इहा बि क़यामत में तुंहिंजे अमलनि में तोड़बी। फायदो ही फायदो अबा नुकसान तो कोने ॻाल्हायो घाटो तो कोने न फायदो ही फायदो आ। ये शयूं तव्हां ऐं वधीक सवाब इन्हीं में आ जो माण्हू 12 महीना उन जानवर खे पाले। भला जे 12 महीना नथो करे तो 6 माही अॻे हुनखे बीहारे छॾे पर भला जे 6 माही न नथो बीहारे सघंदा हफ़्तो महीनो त अॻु में नाले करे छॾे तो सवाब थिएसि। वरी असां वरी छा कंदासीं उहो ढगो जेको वहाए ॿी वंडियूं वहंदो हाणे अलाह ते थोरो तक कयोसीं कुर्बानी ईअं न। सम्मिनू दुहायाकुम जानवर जेको जानवर हुजे कुर्बानी सॻो सोणो सतारो खूबसूरत हुजे। अल्लाह सी फरमाईंदो आहे लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अवां खे नेकी तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान कयो वणंदड़ शइ कुर्बान कयो जंहिंखे
जेके तव्हां खे वणण वारी शइ प्यारी शइ हुजे उहा कुर्बान कदो त रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे नेकी नसीब फरमाईंदो बुज़ुर्गी नसीब फरमाईंदो मुझे महबूब पाक जा उम्मतियो ही अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे रहमतुन वारो महीनो आ पाण त सिंध में वेठा हो पर भाग उन्हनि माण्हुनि जा जेके लखनि जे तादाद में हाणे वञी मके में गॾु थिया सुबुह पंहिंजे ॻोठ वेठो असांजो हिकिड़ो दोस्त टियों चोथों ॾियारो नवाज़ शाह खां ओचितो हलियो वियो मूंखे फोन करे सुबुह ॿुधाईंदसि मां मके पहुची वियो मुझे यार ने खबर दुआ करी थो कि जेके दुआ यादि न हुजो हा त फोन ई कोन कयां दुआ कयां तो मुझे वरी जॾहिं दुआ करी हज करी मदीने वञी त मुंहिंजा मदीने वारे वीर खे सलाम सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह उम्मीद कयो तव्हां भी इंशाअल्लाह ताला रब घुराईंदो उम्मीद तव्हां बेटा ऐसा चौदह पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे पोडोरी जूं ॾिसन अंगण अजीबन जा मां समझा तो वो मुसलमान एड़ो केर भी कोने जैके मदीने जी सिक न वठी सिक आहे न हाँ समर आहे तैयारी कर ये समर नाहे तो दुआऊं घुर अल्लाह से जे हबीब जो वायदो आ त जंहिंजो इरादो पक्को आ क़यामत में उनखे भी हाजन सां गॾु उतारे हिकिड़ो सहाबी हो रस्ते में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं रिवायत में बुखारी जी रिवायत मुताबिक त अरफात में उठ ते वेठो हो ऐं उते इहराम बि ॿधल होसि ओचितो उठ ट्राह खाधो किरी पियो गाटो भॼी बसि शहीद थी अरफात जे मैदान में महबूब खे चयो या रसूल अल्लाह फलाणो सहाबी उठ तां किरी पियो आहे ऐं हाणे इनखे छा कयूं पाण फरमायो इनखे गुस्ल जो कफन पारायो पर इन जो कफन में मथो न ढके मथो इहो उघाड़ो हुजे ईअं पूरो सही कफन में त मथो ढकबो आहे पाण फरमाइनि था हा पर ही इहराम में मोह आहे तंहिंजे करे इहो कबर में बि इहराम में वञे पाण फरमाइनि था क़यामत जे ॾियारे माण्हू उथंदा छा चवंदा क़ालू या वैलना मंबासना मिन मरक़दना हाज़ा मा वादर रहमान व सदक़ल मुरसलून जेके भी कब्रुनि मां उथंदा दाहूं करे उथंदा कंहिं असांखे उथारियो आहे कंहिं असांखे उथारियो आहे केरु असांखे जाॻाए छो छा थियो वरी पंहिंजा पाण में चवंदा हाओ शायदि उहो रसूलनि जे वाइदे वारो ॾिहाड़ो क़यामत जो अची वियो आहे असांखे तॾहिं उथारियो अथनि शायदि महशर जे मैदान में वञूं था सभु माण्हू कब्रुनि मां उथंदा त या वैलना 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 चवंदा उहो जेको हाजी हूंदो हज जे इरादे वारो हूंदो अध में गुज़ारे वियो हूंदो हज पूरो कोन कयो हूंदई जॾहिं उथंदो त चवंदो लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक उनखे मलाइक उथारींदा क़यामत जे ॾिहाड़े हू दिल में सम्झंदो शायदि हज ते थो वञा अल्लाह करे असां बिनी तमन्ना ई तड़प में मरी वञे जे खुदा मदीनो ॾेखारे त सुभान अल्लाह पर सिकत हुजे न बा चओ सिकत हुजे ऐं हर मुसलमान जी तमन्ना हूंदी आहे ऐं तूं दुआऊं घुरंदो रहिजां रब करीम खां मुंहिंजा मौला मदीनो ॾेखार मुंहिंजा मौला असांखे हज नसीब फरमा ऐं ॾोकड़ अथई त कढ ॿाहिरि ऐं हबीबन ईअं बि फरमायो आहे जंहिं शख़्स खे ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं हज जी तयारी नथो करे संभरे नथो हज ते नथो वञे पाण फरमाइनि था त मरंदो त यहूदी थी मरंदो या मजूसी थी मरंदो या नसारो थी मरंदो
पर जे तमन्ना आहे इरादो आहे त यहूदन का बची अल्लाह सी तव्हां असांखे नमाज जी तौफीक नसीब फरमाए। नमाज पढ़ंदा हो अल्लाह नसीब कंदो आहे। आमीन त कयो रिॼो था त आमीन कंदासीं त गिची में पइजी वेंदी बाबा ये गिची में पे तो सुभान अल्लाह एड़ी शय त गिची में पवे इन सही हबीबन करीमन फरमायो आफिस सलात कुर्रतुल ऐनैया मां मिठे मोहम्मद करीम जूं नमाज में अखियूं ठरदियूं आहिनि। अल्लाह सी ज़कात भी फर्ज कई आहे, रमज़ान जा रोज़ा भी फर्ज कया आहिनि, हज भी फर्ज कयो आहे, नमाज भी फर्ज कई आहे। पर ज़कात मलाइक खणी आया महबूब वञ मुंहिंजे हबीब खे ॿुधाए त उम्मत तुंहिंजी ज़कात जी। रमज़ान जा रोज़ा जिब्रील वञ अर्श तां लही वञ ऐं मुंहिंजे नबी खे ॿुधाए त तुंहिंजे उम्मत ते रमज़ान जो रोज़ा फर्ज आहे। हज जिब्रील वञ ऐं मुंहिंजे नबी करीम खे चओ त तुंहिंजी उम्मत हज करे। नमाज जो टाइम जॾहिं आयो फर्ज़ियत जो फर्ज पियो रब करे त अल्लाह साईं चओ जिब्रील वञ मुंहिंजे नबी खे वठी मुंहिंजे नबी मुंहिंजा मोला मां खणी वञा। रब चए थो त न हीअ अहिड़ी शइ आहे जेका तोखे कोन ॾींदुसि, मुंहिंजो नबी पाण खणी वञे या पाण खणी अल्लाह सी जे महबूब के अल्लाह पाक जल जलालु अमन वारो दीदार भी करायो, मेराज भी करायो, पाण वटि अरड़ा वरिया भी तरसायो। उन अरड़न वरन जे अरसे जेतिरो तरसी मोटिया हाणे जॾहिं मोटिया अल्लाह सी फरमास मुंहिंजा महबूब तो त मेराज कयो पर तुंहिंजी उम्मत भी मेराज करे। मुझा मौला छाहे मेराज मल अल्लाह पाक फरमायो तुझे उम्मत जे लाइ नमाज आ। हुजूर फरमाइनि था अस्सलातु मिअराजुल मुमिनीन, नमाज मुझे उम्मत जे मोमिनन जे लाइ मेराज आ। ऐ मुझा हबीब तुझी उम्मत जे मथा 50 नमाज़ूं फर्ज़ हन। घणियूं ॾाढी ॻाल्हि डिॼी विया हो घणियूं बाबा ॾींहं में ऐं राति में कलाक घणा 12 कलाक ॾींहुं 12 कलाक राति 24 कलाक। वरी 24 खे अधो अधु कर अधु कलाक त बि 48 माना जे अधु कलाक में नमाज त बि अञा 2 बचनि 50 नमाज केर पढ़े। अल्लाह सी जे हबीब जो मुंहिंजा हाणे जेकर न कंहिं महबूब करीम अलैहिस्सलाम खे 50 नमाज़ूं मिलियूं त छा चवया नथो खणा 50 ई ॾे जेतिरी कंहिंखे का मूंखे भत जा 2 देगड़ा ॾींदो हो चवंदो 4 ॿिया बि ॾियो ॾींदो हुई कोन ऐं खणंदुसि बि कोन। पर मिसाल ॻाल्हि थो कयां हिकिड़ी ॻाल्हि कबी न बाबा जेका शइ थोरी ॾिबी दिलि चवंदी त अञा छा महबूब चए तो कोन तो खण खई दग ते रस्ते ते आसमान ते हज़रत मूसा बीठो या रसूल अल्लाह दीदार अड़ा थिया हा दीदार थिया भला ॾियो ख़बर उम्मत लाइ जे उम्मत लाइ 50 नमाज़ूं 50 सही कोन पढ़ंदे पोइ छा कयां मूसा सलाह ॾे कि सलाह तो जाए तो वरी मोट वरी अल्लाह से के तो थोड़ियूं हलकड़ियूं महबूब तो मोटो रब करीम जो आयो आ त 5 मास 45 पढ़न वरी मूसा बीठो आसे दे खबर जे 5 छई बाकी 45 जे कोन पढ़ंदे वरी वजा ते हा वरी भी हर जो 5 बियूं माफ बाकी 40 मूसा अलैहिस्सलाम बीठो आ दे खबर साईं 40 ये कोन पढ़ंदे वरी वरी 3 दफो नबी पाक हदीस पाक में चए तो मुंहिंजो नबी पाक अलैहिस्सलाम 9 दफा आयो वही वयो घणा दफा 5 9 45
अल्लाह से फरमायो तुझे करे बंधन जे करे पंजे ताली हम माफ बाकी तुझी उम्मत के चौ तो पंज पढ़ल पर मुझा महबूब मुझो तो सा वायदो हो 50 नमाजुन जो तुझे करे पंजे ताली हम माफ कयम तुझी उम्मत पढ़ंदी पंज पर सवाब 50 जोड़ी दो सा सवाब घणो पढ़दा घणियूं सवाब 50 पढ़न 5 भला हाणे अल्लाह साईं खे त ख़बर ई न त महबूब मुड़ंदो हुअई कोन पियो पंध कंदो पिछाड़ी वञी 5 बचंदियूं पहिरें दफ़े खणी हिक धक में चवे सा दिलबर पंध न कर मुड़ंदे हुअई कोन 45 माफ़ 5 वञी पढ़न पोइ घड़ी घड़ी जो पियो घुराए चओ त ॿुधायां अल्लाह से के ख़बर त हुई त महबूब करीम जूं पिछाड़ी वञी 45 मां 5 बचंदियूं 45 थींदियूं माफ़ पर महबूब खे 9 दफ़ा पियो घुराए इन्हीअ जे ते तार के वारा मुला चवन हा चेड़ी वारा भला तार को पाड़ियो थो दौड़ बोला चल ये वहां भी चवन हा त नबी के अल्लाह घुरायो हो तनी वियो हो अल्लाह न घुराए सहा तो को न वञे हा अल्लाह से तो चवे दिलबर तो के मां हिकड़ो दफ़ो घुरायो आ ओ मुझे चवण सा आयो आ हाणे तू 9 दफ़ा पाण अच वञ तो के झलण वारो को आहे कोन को त दुनिया के खबर पए त महबूब के को रोकण वारो कोने जडी वणे तनी वञे चओ सुभान अल्लाह भला मूसा जो असां में छा वञे असां जे मसा थोरो पियो करे छो पियो थोरो करे असां उम्मती त रसूलुल्लाह जा आहियूं न बका उम्मती वो मूसा अलैहिस्सलाम छो पियो असां जी खैर पाई करे हाँ मां तो बुधाण ला आयो है पर तहां बगल आयो बाबा मूसा अलैहिस्सलाम जो असां में छा वने असां त कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मूसा अलैहिस्सलाम जो असां सा खैर पाई पियो करे छो बुधो बुधो मूसा जे गारो गार बुधाई मान अल्लाह से के दीदार करा दीदार को कोन थियो से दीदार हाणे दिन रसूलुल्लाह खुदा जी ज़ात वटा दीदार करे मोटियो तो महबूब जे चेहरे में खुदाई अनवार जी तजल्ली हुई मूसा वा सिक पियो लाहे त अल्लाह त कोन ॾिठो थम पर उहो ॾिसां जेको अल्लाह खे ॾिसी आयो आहे इनी महबूब के उम्मत प्यारी आ बहानो कयास उम्मत जो त सही तुझी उम्मत ते बारड़ो आ इहो हलकड़ो कराए महबूब को उम्मत जे करे वींदो महबूब उम्मत जे करे वींदो कम मुंहिंजो पियो ठहंदो जो हिकड़ो दफ़ो ननी महबूब करीम के रब के ॾिसण वारे के हिकु दफ़ो न ॾिसां 9 दफ़ा तभी मूसा यो बहानो बनायो हो अञा हिकड़ी गाल बुधाए को दुआ थो घुरा गाल हिकड़ी ही आ त नबी से घणी माफ कराई ॾाढे चओ 45 घणियूं कराई 45 हाणे मोला था चवन नबी असां जहिड़ो जे असां जहिड़ो था चवन त चवन मेहरबानी कयो सोहणे नबी त मेहरबानी करे 45 माफ करायूं हाणे तव्हां था थो नबी जहिड़ा भला तव्हां ॿियो न त बि सियारे जो वुज़ू माफ कराए कराए ॾींदा उस्ताद मोहम्मद सालिह चवंदो हो सियारे में सोमहणीअ जो वुज़ू मुल्ला जो भगो सुआ में मरी पस ये न सही खुदा पियो ख़ैर करे सुआ में मरे तो उनखे दुख थींदो न सही त मुल्ला जो वुज़ू भॼी पियो सोमहणी जो ऐं सो सियारे जो एॾो दुख थींदुसि एॾो दुख थींदुसि जो सुआ में मरी पियसि
हाणे तारके वारनि खे महामन खे चओ त मेरी महिरबानी कयो तव्हां ठॾी वारनि खे भला चओ त महिरबानी कयो नबी त 45 माफ़ करायूं ऐं अवां था ड्राड़ू हणो त असां नबी जहिड़ा आहियूं भला तव्हां बि वुज़ू त माफ़ कराइजो ख़ुदा जो कसम आहे ख़ुदा जो कसम आहे केर बि मुस्तफ़ा जहिड़ो न को ॼाओ आहे न को ॼमो न को आयो आहे न को महबूब पंहिंजी ज़ात में सिफ़ात में बेमिसाल ए गुजरे भेद अहमद दी को कल न पई अज जो सुभान अल्लाह ए गुजरे भेद अहमद दी को कल न पई अज समय भर भर हकीकत हथ आई अज समय भर हकीकत हथ आई अज सुभान अल्लाह भी कोन था कयो मुझे महबूब जहिड़ी ज़ात कंहिंजी आहे ॾाढा ॾाढे ॻाल्हायो ए गुजड़े भेद चइबो आहे राज़ भेद माना बुझड़ो माना बुझो राज़ जेको महबूब जी ज़ात जो बुझो राज़ आहे ए गुजड़े भेद अहमद दी कंहिं को कल पई अज ताईं रुल रुल समय भुल भुल हकीकत हथ न आई अज ताईं हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ दुआ घुरां पीर सई रोज़े वारा चओ सुभान अल्लाह हिकिड़ो किताब आहे पीर सई रोज़े धणी जो जंहिंजो नालो आहे मकतूबात शरीफ़ पैसा त वठण कोन आयो आहे ॾाढो वारस छा थींदो हाँ कंहिंजो पुटरां ॾाढो वारस मूं ॾिठो हाणे मुछुनि खे केस न कर मेहंदी हण जो केस हराम कारो कर मेहंदी हण सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या ॾाढे ॾाढे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हज़रत पीर सई रोज़ंदड़ी जो ॻाल्हि कयूं त किताब आहे मकतूबात छा बाबा वॾा वॾा आलिम वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा पीर वॾा वॾा मखदूम पीर सई खे ख़त लिखंदा हुआ क़िबला असां हिन मसइले में मुंझी पिया आहियूं असांखे जवाबु ॾे हज़रत पीर सई सरदार रोज़ंदड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह उनखे जवाब लिखी ॾींदा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह कोई ख़त पीर सई जो ख़लीफ़ो हो उन जो नालो ख़लीफ़ो महमूद निज़ामानी पोइ सभई माण्हुनि वटां ख़त गॾु करे हिकिड़ो किताब लिखियईं को किताब दरगाह ते मिले थो चओ सुभान अल्लाह कॾहिं मौक़ो मिलेव त दरगाह तां वठिजो असां वटि बि आहे उन जो नालो आहे मकतूबात सिंधी ज़ुबान में उन जो असां तर्जुमो बि कयो ॾाढो मज़ेदार किताब रोज़े धड़ी जो लिखियल का मामूली ॻाल्हि माखो थी वई त ॿ टे कापियूं खयूं अचां हा तव्हांजे लाइ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन्ही में हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे पीर सई रोज़े धड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे घर में वेठा हा हुजरे शरीफ़ में वेठा हा महबूब जी पाक घरवारी जंहिंजो नालो आहे आयशा सिद्दीक़ा छा आहे नालो कुरान फरमाइंदो आहे अन्नबी औला बिल
मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह से कुरान में फरमायो त नबी करीम तव्हां के साखा भी वधीक वेझो आ। ऐं नबी जूं जेके ज़ालूं आहिनि, नबी जूं घर वारियूं आहिनि से ऐं ईमान वारो तव्हां जूं अंबड़ियूं आहिनि, तव्हां जूं मायरूं आहिनि, तव्हां जूं मायरूं आहिनि। नबी जी घरवारी मोमिननि जी मां। ऐं आशा सिद्दीक़ा वरी सभिनि खां निराली आहे। हुजूर करीम के 9 हरम हा, 9 घणा बाबा, 9 हरम शरीफ हा, घर वारियूं 9 हुयूं। उनमें जा आशा वरी सभिनि खां शान में मथे हुई। उन्हीं अमड़ आशा सिद्दीक़ा पाण फरमाए थी, पीसे रोज़े वारा लिखन था, घर में आई तो हुजूर करीम अलैहिस्सलाम वेठा हा। जिए जो घर मां अंदर दाखिल थी पाण फरमाइन था त मन केरो छा फरमायो, केरा। अब घर वारी का पुछदो त ॾींहुं ॾिठो आ, चिट्टो ॾींहुं हुआ। बीबी साहब हैरान थी वई त नबी पाक